मदीना राहत कल्ब सीना फैज़ गंजीना साहिब मुअत्तर पसीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जन ते दुरूद ऐं सलाम मोकिलण जूं बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। हज़रत मुहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, मूं दुरूद पाक जो हिकु तादाद मुक़ररु कयो हुयो, फ़िक्स करे छॾियो हुयो ऐं रोज़ानो ओतिरी तादाद में दुरूद पाक पढ़ी करे सुम्हंदो हुयुसि। अल्हम्दुलिल्लाह, दुरूद पाक जी बरकत सां हिकु ॾींहुं मूं ते करम थी वियो। मां सुतो पियोसि त क़िस्मत जागी पई। मूं ॾिठो त असांजा प्यारा आका मुहम्मद मुस्तफ़ा महबूब ख़ुदा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम असांजे घर मुंहिंजे कमरे में तशरीफ़ खणी आया। अल्लाहु अकबर। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जे नूर जी रोशनी सां सॼो कमरो चमकी पियो। बहरे दीदार झुक आए हैं ज़मीन पर तारे, वाह ए जलवाए दीदार चमकना तेरा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। वाह खुश नसीबी, मुंहिंजा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम करम जी बारिश वसाईंदे मूं गुनहगार जे वेझो तशरीफ़ खणी आया ऐं महबत भरे लहजे में फ़रमायाऊं, ए मुंहिंजा प्यारा उम्मती, जंहिं वात सां तूं मूं ते दुरूद पढ़ंदो आहीं, हेॾे कर मां उन वात खे चुमां। हज़रत मोहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैहि फ़रमाइनि था, जाने कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने ज़ीशान ॿुधी करे मूंखे हया अची वई त किथे मुंहिंजो वात ऐं किथे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सुहिणा ऐं मुबारक चप। हीअ सोचे करे मूं हया सबबु पंहिंजो चहिरो झुकाए वरितो, पर सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ई मुंहिंजे गलनि खे चुमी वरितो। हज़रत मुहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैहि वधीक फ़रमाइनि था, सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे हिन करम नवाज़ी सां नवाज़ियो ई हो त मुंहिंजी अखि खुली वई। मुंहिंजी घरवारी जेका मुंहिंजे वेझो ई सुतल हुई, उहा बि जागी पई। असांजो घर पाकीज़ा नबी मुहम्मद मदनी आख़िरी नबी रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुशबूअनि सां बहकी रहियो हो ऐं मुंहिंजो गल त 8 ॾींहंनि ताईं महकंदो रहियो। वो जिस राह से गुज़रते हैं बसी रहती है मुद्दत तक, नसीब उस घर के जिस घर में ठहरे मेहमान होकर। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए आशिकाने रसूल, ॾिठो अवां दुरूद पाक जी बरकत सां हज़रत मुहम्मद बिन सईद रहमतुल्लाह ताला अलैहि ते केॾो न वॾो करम थी वियो। अल्लाह पाक असांखे बि कसरत सां दुरूद पाक पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। हज़रत मालिक बिन सिनान रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहिनि। पाण उहे ख़ुशि नसीब आहिनि जो ग़ज़वाए उहद जे मौक़े ते जॾहिं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ज़ख़्म पहुतो त उन्हनि उन ज़ख़्म मां रत मुबारक चूसे वरितो ऐं पी छॾियाऊं। जॾहिं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक मुबारक मुक़दस रत उन्हनि जे जिस्म मुबारक में लही वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, जेकॾहिं कंहिंखे जन्नती शख़्स ॾिसणो हुजे त उहो मालिक बिन सिनान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिसे। सुभान अल्लाह, केॾी प्यारी ॻाल्हि आहे। हिन मां ख़बर पई त महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेमिसल ऐं बेमिसाल आहिनि, छो त आम इंसानी जिस्म मां निकितल रत नापाक हूंदो आहे, उनखे पीअणु गुनाह आहे, पर हीउ मुक़दस रत हो। अल्लाह पाक जे पाक तय्यब ताहिर महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मां निकितल रत हो। हिन खे पी करे गुनाह न थियो, बल्कि हज़रत मालिक बिन सिनान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे जन्नत जो हक़दार बणाए छॾियईं। पोइ असां छो न चऊं, आप जैसा कोई हो सकता नहीं, अपनी हर खूबी में तन्हा आप हैं। प्यारा इस्लामी भाइरो, हज़रत मालिक बिन सिनान रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक में रहंदा हुया। जंहिं राति प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, उन राति मदीने पाक में छा सूरत हाल हुई, हज़रत मालिक बिन सिनान रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे बयानु कयो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू चई रहिया हूंदा आहिनि त जॾहिं प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी, छा उन वक़्तु बि कंहिं मीलाद कयो? जवाब में अर्ज़ु आहे त उन वक़्तु घणा माण्हू त ग़ैर मुसलमान हुआ, जेकी अल्लाह पाक ऐं नबी सगोरनि खे मञींदा ई न हुया। उन्हनि सां असांखे कहिड़ो सरोकार।
हाँ, पर उहे माण्हू जेके अॻियनि आसमानी किताबनि खे मञींदा हुया ऐं नबी सगोरनि ते ईमान रखंदा हुया, उहे मुस्तफ़ा जी विलादत वारी राति छा करे रहिया हुया ॿुधो। हज़रत मालिक बिन सिनान रहमतुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मदीने जी हिकु राति हुई, मां मिड़ई कचहरी जे लाइ बनी कबीले बनू अब्दुल अशहल में पंहिंजे दोस्तनि वटि वियुसि। उते यूशा नाले हिकु यहूदी हो। छा थो ॾिसां त उन माण्हुनि खे जमा कयो आहे ऐं उहो चई रहियो आहे, अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो वक़्तु वेझो आहे, उहे मके में तशरीफ़ आणींदा। पोइ उन खां बाद यूशा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुलियो मुबारक ऐं तफ़सील सां औसाफ़ बयानु कया। हज़रत मालिक बिन सिनान रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो रहियुसि, तमामु अजीब ॻाल्हियूं हुयूं। पोइ मां उतां खां उथी पंहिंजे कबीले में आयुसि। हिते बि ॾिठमि त हिकु शख़्स आहे, उन माण्हुनि खे गॾु कयो आहे। हीअ बि उहो ई चई रहियो आहे त अहमद नबी जी आमद जो वक़्तु वेझो आहे ऐं उन बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ ॻाल्हियूं ॿुधायूं। फरमाईंदा, मां उतां खां उते बनी कुरैज़ा में हलियो वियुसि। छा थो ॾिसां, उते बि माण्हू जमा आहिनि। ॿिन्ही जहाननि जे मालिक मुख़्तार मक्की मदनी सुल्तान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जा तज़किरा थी रहिया आहिनि। इन दौरान उन्हनि मां हिकु शख़्स चवणु लॻो, उहो ॻाढ़ो तारो जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कंहिं नबी जी विलादत जे वक़्तु ई निकिरंदो आहे, उहो निकिरी चुको ऐं हाणे नबियुनि मां सिर्फ़ु अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई बाक़ी आहिनि। उहे तशरीफ़ वठी ईंदा ऐं हीउ शहर यानी मदीनो पाक संदन हिजरत जो मक़ाम आहे। पुर नूर है ज़माना सुबह शबे विलादत, पर्दा उठा है किसका सुबह शबे विलादत, दिल जगमगा रहे हैं किस्मत चमक उठी है, फैला नया उजाला सुबह शबे विलादत, प्यारे रबी उल अव्वल तेरी झलक के सदके चमका दिया नसीबा सुबह शबे विलादत। हज़रत हसन बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु, ही बि मशहूरु सहाबी रसूल आहिनि। खेनि बि पाण बि मदीने पाक में ई रहण वारा हुया। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाईंदा, मां 7 सालनि जो हुउसि। हिकु भेरे राति जो पहिरियों पहर हो, ओचितो मदीने जे घिटियुनि में हिकु ज़ोरदार आवाज़ु गूंजियो। माण्हू उन आवाज़ ॾांहुं डोड़ी पिया। छा था ॾिसनि, हिकु यहूदी आहे, जबल ते बीठो आहे, हथ में बाहि जो शोलो झलियो बीठो आहे। माण्हू उनजो ज़ोरदार आवाज़ु ॿुधी उनजे चौतरफ़ जमा थी विया। हाणे उन वॾे मेड़ाके में हिकु ऐलान कयो, चयाईं, हीउ अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तारो आहे। हीउ तारो सिर्फ़ु नबी जी विलादत जे वक़्तु ई निकिरंदो आहे। दुनिया में जेतिरा बि नबी तशरीफ़ खणी आया हुया, उन्हनि मां सिर्फ़ु अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे आहिनि जिन जी अञा विलादत नाहे थी। हीउ तारो निशानी आहे त अॼु संदन विलादत जी राति आहे। सुभान अल्लाह। शादी रची हुई है बजते हैं शादिया ने, दूल्हा बना वो दूल्हा सुबह शबे विलादत, अर्शे अज़ीम झूमे काबा ज़मीन को चूमे, आता है अर्श वाला सुबह शबे विलादत। प्यारा इस्लाम भाइरो, ही ॿ रिवायतूं अर्ज़ु कयूं। हिननि मां 2 ॻाल्हियूं सिखण जे लाइ मिलियूं। पहिरीं ॻाल्हि ही त जंहिं राति प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी आया, ईअं न आहे त उन राति इंसाननि में संदन आमद जो चर्चो न हुयो। हूअं त अल्हम्दुलिल्लाह पूरी काइनात में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुयूं। तारा झुकी रहिया हुया, काबो झूमी रहियो हुयो, मलाइक मुबारकूं खणी करे हाज़िर थी रहिया हुया, अर्श ऐं फ़र्श ते धूमधाम हुई। आला हज़रत चवनि था, अर्श पे ताज़ा छेड़छाड़, फ़र्श पे तरफ़ा धूमधाम, कान जिधर लगाइए तेरी ही दास्तान है। यानी अर्श आज़म ते अजीब हलचल थी रही आहे ऐं ज़मीन ते अजीबो ग़रीब धूमधाम मतल आहे। अहिड़ो माहौल थी वियो आहे, जंहिं पासे कन कयो, ध्यानु कयो, संदन जो ई ज़िक्र पाक, संदन जो ई चर्चो आहे। मलाइक, जानवर, पखी, वण ऐं पथर, मतिलबु त तमामु मख़लूक संदन ज़िक्र में मसरूफ़ हुई। हर पासे धूमूं त मतल ई हुयूं, पर हिन जो हीउ मतिलबु न आहे त धूमूं ॿियनि मख़लूक़ात में ई हुयूं, इंसाननि में न हुयूं। ईअं हरगिज़ न आहे। उहे माण्हू जेके उन वक़्तु ताईं मञींदा हुया, किताब वारा हुया, उहे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जूं महफ़िलूं सजाए वेठा हुया। हर जान मुंतज़िर है, हर दीदा रह नगर है, गोगाह मरहबा का सल्ले अला मुहम्मद, सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन मां मालूम थियो त प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीलाद मल्हाइण यानी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी
जूं ख़ुशख़बरियूं ॿुधाइणु, विलादत बासाद जे वक़्तु ज़िक्र पाक जी महफ़िल सजाइणु असांजी शरीयत में त जाइज़ ई आहे। अल्हम्दुलिल्लाह अॻियनि शरीयतुनि में बि जाइज़ हुयो। अल्हम्दुलिल्लाह मुसलमान शुरू खां ई पंहिंजे ज़माने जे तक़ाज़नि जे मुताबिक़ ही नेक कमु कंदा आया आहिनि। सहाबा किराम बि मीलाद जे ज़िक्र जूं महफ़िलूं सजायूं आहिनि। बरकत हासिलु करण जे लाइ सिर्फ़ु हिकु वाक़ियो ॿुधो। रिवायतुनि में आहे, रसूल अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वा तबूक खां वापसि आया। उन वक़्तु हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अनुमा मीलाद जे ज़िक्र ते पंहिंजा लिखियल कुझु शेर पढ़ण जी इजाज़त घुरी। सरकार आली वक़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इजाज़त अता फ़रमाई त पाण पंहिंजे क़सीदा मेराज जा शेर पढ़िया। उन्हनि मां कुझु शेरनि जो तर्जुमो हिन रीति आहे। अवां विलादत खां पहिरियां सायनि में हुआ, यानी जन्नत जे अंदरि हज़रत आदम जी पुठीअ में। पोइ आदम जी पुठीअ में ज़मीन ते लथा, तॾहिं अवां न इंसानी सूरत में हुआ, न मुज़गा न अलका, यानी हीअ हमल जी शुरूआती ॾींहंनि में ॿार जे ॿिनि हालतुनि जा नाला आहिनि। अवां नूह जी पुठीअ में ॿेड़ी ते सुवार थिया, जॾहिं तूफ़ान काफ़रनि जे कूड़नि खुदाउनि ऐं उन्हनि जे पुॼारियुनि खे ॿोड़े छॾियो। अवां पुठियुनि मां रहमन जी तरफ़ मुंतक़िल थींदा रहिया। हिकु तबिके खां पोइ ॿियो तबिको ज़ाहिर थियो। अवां जी विलादत जे वक़्तु ज़मीन रोशन थी, आसमान संदन नूर सां चमकी पियो। असां उन्हीअ रोशनीअ में हिदायत जे रस्तनि ते हली रहिया आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको कुझु ॿुधोसीं असांखे उन ते अमल करण जी तौफ़ीक़